करमपुर भरसां करमपुर थाने जी हद मां ॾियाणी मक्सी लिंक रोड तां 2.5 महीना अॻु नामालूम हथियार बंदन हथां अगवा थियल नापरकोट जे ॻोठ थिंगई खान जाफरी अलग पीर बख्शिश शुजरा वासी मुग़वी नौजवान अब्दुल रहमान जाफरी रात देर सां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में बाज़ियाब थी घर पहुतो। ज़िले कश्मीर SSP जे हिदायतुनि ते करमपुर पुलिस ऐं ज़िले कश्मीर जी स्पेशल पुलिस टीमुनि दुरानी महर जे कचे में ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई हुई। मुग़वी जे वारसनि जो चवणु हो त SSP कश्मीर कंधकोट अमजद अहमद शेख, DSP सरदार खान चांडियो, DSP असगर अली शाह, SHO करमपुर वकील अहमद जाफरी इलाके जे चङनि मुड़सनि जाफरी तहा जे अॻवाननि बका मोहम्मद जाफरी, बाबू अली बख्श खान जाफरी, अब्दुल नबी खान जाफरी समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जे अॻवाननि नूर मोहम्मद पहोड़, मीर हसन पहोड़, जाफरी बिरादरी जे माण्हुनि ऐं ॿियनि जी कोशिश सां मुग़वी अब्दुल रहमान जाफरी जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी अमल में आई हुई। हुन इलाके जे चङनि मुड़सनि वॾेरो दाइम खान जाफरी, रईस गुल हसन मंगी, अमीर बख्श खान जाफरी, दोस्त अली जाफरी, शौकत अली जाफरी, अब्दुल सुबान जाफरी, गुलाम यासीन जाफरी समेत दोस्तनि, अज़ीज़नि, मिटनि माइटनि इलाके वासिन जाफरी बिरादरी वटि पहुची मुग़वी ते गुलनि जी वरखा करे नोटनि जा हार पाराए मुग़वी खे बाहिफ़ाज़त बाज़ियाबी जूं मुबारकूं पिणु ॾिनियूं। मुग़वी जे भाउ अब्दुल्ला जाफरी मुग़वी जे बाज़ियाबी लाइ कोशिशूं वठण ते मास्तर मोहम्मद सिद्दीक़ जाफरी, मास्तर बालाज खान जाफरी, मास्तर अली बख्श जाफरी, मोहम्मद शोबान जाफरी, मोहम्मद इब्राहिम जाफरी, JTN न्यूज़ जो सरवण सीनियर सहाफ़ी जावेद उस्मान बिजराणी खे एज़ाज़ी तौर नोटनि जा हार पहिराया। होॾां मुग़वी खे बाज़ियाबी जूं मुबारकूं ॾियण लाइ पहुतल चङनि मुड़सनि जाफरी बिरादरी जे माण्हुनि इलाइक़े जे वासिन ख़ैरात जी मानी पिणु खाराई वई। आख़िर में मुग़वी जे वारसनि मुग़वी जे बाज़ियाबी लाइ साथ ॾियण ते सभिनी जो शुक्रिया अदा कयो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।